खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे अहम ख़बरूं अपडेट कयूं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास जो कारनामो साम्हूं आयो आहे। शहरनि जा सर्टिफिकेट ऐं ॿियो रिकॉर्ड खुलियल आसमान हेठि रखी छॾियो आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन समूरो रिकॉर्ड कमरनि मां ॿाहिरि उछलाए यूसी चेयरमैननि जूं ऑफिसूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। कमरनि में बर्थ डेथ करेक्टर सर्टिफिकेट्स हलफनामा ऐं ॿियो रिकॉर्ड ॿाहिरि रखियो वियो आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास जो कारनामो साम्हूं आयो आहे। शहरनि जा सर्टिफिकेट ऐं ॿियो रिकॉर्ड खुलियल आसमान हेठि रखी छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूदु आहे कैटी न्यूज़ जो ख़ुसूसी रिपोर्टर शाहिद ख़ासकली। जी शाहिद, अपडेट कजो। हाँ जी, ये म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर खास जो वो कारनामो सर अंजाम ॾींदे रिकॉर्ड जो वो अहम रिकॉर्ड कमरनि मां कढी ॿाहिरि खुलियल आसमान हेठि जो वो रखी छॾियो आहे। ॿोरियुनि कपड़नि जी हड़ुनि ऐं बग़ैर तालनि वारनि टुटल अलमारियुनि कबटनि में गैर महफ़ूज़ तरीक़े सां रखियल रिकॉर्ड में हज़ारें शहरनि जे बर्थ डेथ ऐं कैरेक्टर सर्टिफिकेट जा अहम दस्तावेज़ात हलफनामा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां मुख़्तलिफ़ इदारनि खां फीयुनि जी वसूलीअ जूं रसीदूं खर्चनि जा वोचर बिल ऐं ॿिया दस्तावेज़ जेके आहिनि उहे शामिल आहिनि जितां हर वक़्तु जेके आहिनि उहे माण्हू गुज़रंदा रहंदा। कॉर्पोरेशन जे ज़रियनि मूजिबि जिन 10 कमरनि में इहो रिकॉर्ड पियल हो उन्हनि में बिना कंहिं अलॉटमेंट जे मुख़्तलिफ़ यूसीस जे चेयरमैन खे जेके आहिनि उहे ऑफिसूं ॾिनियूं वियूं आहिनि, जंहिंखां पोइ रिकॉर्ड खे कढी ॿाहिरि खुलियल आसमान हेठि जेको आहे उहो रखियो वियो आहे। उन ॾिस में म्यूनिसिपल कमिश्नर रफ़ीक सियर जो चवणु आहे त चेयरमैननि चयो आहे त खेनि जेको आहे अॻूणे कमिश्नर जेके आहिनि उहे ऑफिसूं जेके आहिनि अलॉट कयूं हुयूं, पर उन जो को रिकॉर्ड कंहिं क़िस्म जो जेको आहे उहो असां वटि मौजूदु न आहे। ॿिए तरफ़ मेयर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन अब्दुल रऊफ़ गोरीअ जो जेको आहे उहो चवणु आहे त चेयरमैन जेके आहिनि उहे चूंडियल आहिनि ऐं असां जेके अलॉटमेंट हुअण या न हुअण वारे मामले ते जेको आहे उहो ॾिसी रहिया आहियूं। जॾहिं त कुझु रिकॉर्ड खे महफ़ूज़ हंध ते रखियो वियो आहे, जॾहिं त बक़ाया अञा रिकॉर्ड जेको आहे उनखे ॿिए हंधि जेको आहे महफ़ूज़ बणायो वेंदो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ शाहिद ख़ासकली।